रीजनल मैनेजर इंटीग्रेटेड हेल्थ सर्विसेज हैदराबाद अज जो जो प्रोग्राम इन عرساڻي हाई स्कूल में रखियो हुयो। इन प्रोग्राम में जो मकसद हुयो तो ॿारन जी पेंटिंग के हवाले से मुकाबलो करायो वञे ऐं जंहिंमें मुख़्तलिफ़ सिहत जूं जेके थीम्स असीं रखियूं हुयूं उन जे हवाले सां उन्हनि मुख़्तलिफ़ पंहिंजूं पेंटिंग्स ठाहियूं ऐं उन्हनि में जंहिंजी सुठी पेंटिंग हुई उनखे जूरी जेको आहे फाइनल करे हिकु जेको आहे मुनक़िद कयो फर्स्ट पोजीशन जे लाइ, ॿियो सेकेंड थर्ड ऐं इहे पोइ तमामु जेकी बि जंहिं पार्टिसिपेट कयो उन्हनि खे असीं एवॉर्ड तौरु हिकु सर्टिफिकेट जेको आहे मुहैया कयोसीं। हिन प्रोग्राम जो फ़ाइदो इहो ई आहे त हू ॿारड़ा जेके आहिनि पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखनि, पंहिंजे घर वारनि जी सिहत जो ख़्यालु रखनि, पंहिंजे पाड़े जी सिहत जो ख़्यालु रखनि ऐं उन सभिनी मैसेजनि ते अमल कनि जेके अॼु उन्हनि इन प्रोग्राम में हासिलु कया आहिनि या उन्हनि मैसेजनि जे तहत जेको उन्हनि जेके पंहिंजूं पेंटिंग्स ठाहियूं आहिनि। ऐं असां उमेद कयूं था त इनशाअल्लाह असांजो पैगाम इहो अॻिते वधंदो रहंदो, इहा लाट बढ़ंदी रहंदी ऐं इनशाअल्लाह असांजो जेको पंहिंजो ऑब्जेक्टिव आहे उहो असांजो अची